दोस्तों मैं तानी मेजबान ज़ाहिद राजपर असांजो रोज़ाना प्रोग्राम जो है अॼोक्योन अखबारों शासिल करण में असांजो महेमान दोस्त है एडवोकेट राजपर साहब तव्हांखे असां भली चऊं था पंहिंजे प्रोग्राम में ऐं असां जेके अॼु जूं सिंधी अखबारूं आहिनि ख़ासि जेके अहम अखबारूं आहिनि उन जेके अहम ख़बरूं हूंदियूं आहिनि लीड सुपर लीड या उन्हनि में का ॿी अहम ख़बर हूंदी आहे जंहिंते पाण पढ़ंदा आहियूं ऐं उन ते तवजो पेश कंदा आहियूं त अॼु ॾिसूं था पंहिंजी रोज़ानी पंहिंजी अखबार जो जेको लीड बॉक्स आहे उहो आहे त सिंध में तइलीम जी पतवाइकी GST टेस्ट ॾींदड़ पोणा 2 लख मां 0.78% ऐं प्राइमरी जा 3% उम्मीदवार कामयाब केतिरनि ई यूनियन काउंसिल में हिकु बि उम्मीदवार टेस्ट पास करे न सघियो 46,000 जंहिं लाइ रुॻो 1,736 उम्मीदवार कामयाब थी सघिया लाड़का में PSC ते जे 700 जाली उम्मीदवारनि पारां टेस्ट में वठण जो बि इंकशाफ थियो आहे ऐं हर मज़मून में 40 ऐं कुल पासिंग मार्कूं 50% हुजण जी तजवीज़ बि साम्हूं आई आहे हेॾियूं सारियूं 46,000 दावेदारियूं आहिनि 1,700 उम्मीदवार कामयाब थिया आहिनि ख़ासि तालीम पहुती आहे यूनिवर्सिटी तइलीम जो ज़वाल आहे या उन्हनि पेपर अहिड़ो ॾुखियो वांदो जंहिंजे करे इहो मसइलो पैदा थियो आहे पर पेपर केतिरो ॾुखियो हुजे त जेका तइलीमी बहितर तइलीम आहे त उहो हल कनि को त न आहे इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त जेको आहे पंहिंजो हिकिड़ो त सिंध जी तालीमी जेकी सूरत आहे उहा इंतिहाई गंभीर क़िस्म जी आहे ऐं असांजे सिंध जी जेकी बहिराड़ी आहे ख़ासि करे छो त असांजी सिंध जो तमामु वॾो हिसो जेको आहे बहिराड़ी सां ई तालुक़ु रखे थो ऐं हुन में जेको आहे स्कूलनि में बुनियादी त सहूलियतूं आहिनि कोन उस्ताद कोन्हनि खे किथे जेको आहे वेहण जी जेको आहे डेस्क कोन्हनि खे किथे जेको आहे तव्हांजी बिल्डिंग ई कोन्हनि खे ऐं उन अहिड़ी हालति में अगरि असांजी तालीमी सूरत अगरि असां उहो शहर मुशरफपुर जी ॻाल्हि कयूं त असां हाई स्कूल जी कहिड़ी हालति आहे जेको मेन प्राइमरी स्कूल आहे उनजी कहिड़ी हालति आहे गवर्नमेंट इदारा बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद आहिनि उन सां गॾु प्राइवेट स्कूलनि जी बि हालति इहा हुआ त जेको आहे उते त सिर्फ़ु नाले में जेको आहे फीस त वरिती वञे थी पर उनजो बि मयार तालीम जेको आहे उहो बहितर कोन्हे को जंहिंजे करे ई नतीजो इहो आहे त वाक़ई ॾुखी टेस्ट बि हुई हिन खां का कोई शक नथो कयो हुन में को ॿी ॿिटी राय कोन्हे का पर जेको आहे असुलु जेको मामिलो आहे उहो आहे तालीमी जेको आहे सूरताल जो जेको उहो इंतिहाई सिंध में ख़राबु आहे जंहिंजे नतीजे में जेको आहे हिन क़िस्म जी सूरताल पैदा थी आहे ख़ुदि जेको IBA जे लाइ बि ख़ुदि जेको आहे हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे त जेको आहे उहो IB ऐं जेको आहे पंहिंजा जेके हुनजा जेके पंहिंजा मामला हुया उहे बि ख़ुदि जेको आहे किथे न किथे हवाले सां जेको आहे पंहिंजो अगरि सिंध जी तालीम जी सूरताल अहिड़ी हुई उन खां पोइ बि हिन क़िस्म जो ॾुखियो आहे पेपर कढणु मुंहिंजे ख़्याल में सवाल निशान मां ख़ुदि पेपर ॾेई आयो आहियां ख़ुदि मां सोचां थो त जेको आहे मुंहिंजे लाइ त सिंधी बि ॾुखी हुई छो त असां सिंधी अगरि 20-25 साल अॻु में पढ़ी आयासीं पर हाणे उहा असांजे इस्तेमाल में जेको आहे बिल्कुलु कोन्हे का साइंस जी सूरत अहिड़ी हुई बाक़ी हुन में जेको आहे पंहिंजो जेको आहे जेकी असांजी अॼु जी जनरल नॉलेज आहे उहा सवली हुई ऐं मैथ्स सवली हुई बाक़ी जेके आहे जेकी साइंस आहे असां वटि साइंस जा टीचर हालति इहा आहे हाई स्कूलनि में बि कोन्हनि तो त पोइ मुंहिंजे ख़्याल में पोइ उन में जेको आहे तालीमी सिरिश्त हुई मेन जेको आहे फोकस आहे त असांजी तालीम जो मयार उहो उन लेवल जो कोन्हे कावश जेका लीड ख़बर आहे वज़ीर आज़म जी आहे तालिबान अमेरिका सां अमन में भाईवार बणजनि जहिड़ी ख़बरुनि जो मसइलो आहे 70% ख़बरूं मुंहिंजे ख़िलाफ़ु लॻियूं इमरान ख़ान ऐं वरी जेको आहे सो सुपर लीड ते चवंदा त रबीअ में पाणी खोट 28% हूंदी अरसा फनी कमेटी पारां विर्छ तकरारी खे फार्मूले तहत करण जो फ़ैसिलो कीअं था ॾिसो हिनखे हाणे अमेरिका खे भाईवार तरफ़ पाकिस्तान मूंखे त ईअं लॻंदो आहे त पाकिस्तान जा हुकुमरान पाकिस्तान जा घटि पर तालिबाननि जा वधीक जेको आहे पंहिंजो नुमाइंदा जेका आहिनि सॼी दुनिया में जेको आहे जंहिं क़िस्म जी तालिबाननि जे लाइ जेकी राय जेकी क़ाइमु कई पई वञे उहा तालिबान खां वधीक पाकिस्तान ख़ुदि कनि पिया जंहिंजे नतीजे में दुनिया में हिननि जे लाइ माना वॾो मामला थी विया आहिनि पाकिस्तान हिकिड़े ॿिए टंगे अड़ांगे मेड़े में फाथो आहे हिकिड़े पासे अमेरिका आहे हिकिड़े पासे जेको आहे पंहिंजो चीन आहे हिकिड़े पासे जेको आहे अमेरिका जी पॉलिसियूं त ॿिए पासे चीन जी पॉलिसियूं नतीजे में पाकिस्तान जेको आहे सॼी दुनिया में जेको आहे हींअर सियासी हवाले सां बिल्कुलु अकेलो आहे ऐं जंहिंजे नतीजे में जेको आहे उनजो जेको जेकी भोगना थींदी उनजो जेको नतीजो थींदो उहो आम माण्हू जे लाइ थींदो मुंहिंजे ख़्याल में सिंध जेके आहे पाकिस्तान जो अवाम जेको हेठि तबिको आहे उनजे लाइ सूरताल जेको आहे इंतिहाई हिननि पॉलिसियुनि हुकुमराननि जी पॉलिसियुनि जे नतीजे में जेको आहे उहा ख़राबु थींदी पई रोज़ानी सोब तरफ़ अचो था रोज़ानी सोब जी लीड ख़बर इमरान ख़ान जी आहे जंहिंते पाण ॻाल्हि ॿोल कई वरी मथां जेको तइलीम जी सूरताल ई पाण जेका टेस्ट थी आहे उन ते सुपर लीड आहे
पर हेठि अचूं था वक़्तु थियल आहे ॾाढो अफ़सोसनाक ख़बर आहे पंहिंजी जॻह ते ॿिन्हिनि खां सोशल मीडिया ते या मीडिया ते हली पई सन वाक़े ते सिंध में गणतीअ जी लहर सां मलाह बिरादरी पारां जेके दाख़िल करण जो ऐलान सैद खे मलाह ऐं मलाह खे सैद जी फोकियत न आहे नूरुल्ला शाह ऐं वरी जलाल महमूद शाह जो जेको मौक़ुफ़ आयो आहे त क़ब्र जी बेर मथी ज़ियारत आहे सैद रूह खे रजाइजो आहे वाक़े खे ख़राब ऐं क़ाबिल मज़मत सम्झूं था सैद ऐं मलाह हिकु जहिड़ा मोहतरम आहिनि हीउ जेको सिंध में वाक़ियो थियो जेको क़ब्रूं टे उन्हनि जी मलाह बिरादरी जूं ऐं जेको ज़फ़र शाह आहे जना हुकूमती झुर जो माण्हू आहे ऐं जेम्स जो फोटो ई पर हीअं न वक़्तु हुकूमती झुर सां ऐं उन जो वाक़ियो कयो आहे जना सॼी सिंध रंजी वई आहे हिननि वाक़ियनि सां हुकूमत ख़ामोश वेठी आहे अरे ये जेका आहे हिकु वाक़ियो जेको आहे हिनखे सैद या जेका आहे मलाह जे पस मंज़र में ॾिसणु मुंहिंजे ख़्याल में मां हिन ॻाल्हि खे थोरो जेको आहे ॿिए अंदाज़ में ॾिसां थो त सन जो हिकिड़ो किरदारु रहियो आहे सिंध में हुनजो किरदारु हिकिड़ो रोशन ख़्याल ऐं जेको आहे मज़हमत वारो रहियो आहे ऐं जीअं सां खणी सियासी हवाले सां केतिरा बि इख़्तिलाफ़ कयो सिंध में जेको आहे हुन जेको जदीद क़ौमपरस्ती जेको नज़रियो जेको आहे उहा ई रियासत अॼु उन नज़रिए खां ख़ौफ़ज़दा आहे जंहिंजे नतीजे में अॼु जेको आहे जलाल महमूद शाह हुजे ज़ैन शाह हुजे या जेको ॿियो ख़ानदान हुनजो जेको आहे हींअर सिंध में जेको बहिरा टाउन जे हवाले खां पोइ जेको आहे जेकी सूरताल जेकी हुननि जी सियासी हवाले सां जेको हिकिड़ो बयानो आहे उहो ॾाढो मक़बूल पियो वञे सिंधी माण्हुनि में ऐं वॾी तइदाद में सिंधी माण्हुनि खे वरी मुतहरिक कयो आहे सियासी तरह सां मुंहिंजे ख़्याल में हिनखे काउंटर करण जे लाइ हिन मामले खे जेको आहे वरी हथ सां जेको आहे वधायो पेश कयो पियो वञे हिकिड़े माण्हू जी पर्सनल जेको आहे वाक़े मामले खे असां अगरि हुनखे सैद ऐं जेको आहे पंहिंजो ऐं मलाह जे पंथ में खणंदासीं त पोइ मुंहिंजे ख़्याल में इहो ओवरऑल जेको आहे सिंध में जेको आहे लिसानी तरीक़े सां सिंध में हिकिड़ी माना ज़ात पात जे निज़ाम खे जेको आहे हथी ॾिनी पई वञे ऐं जेको आहे हिकिड़े माण्हूअ जो जेको किरदारु आहे उन किरदार खे जेको आहे टारगेट बनायो वञे बाक़ी उनखे ओवरऑल ऐं हुकुमरान घुर बि ख़ुदि हुन सां जेको आहे छो त हीउ हुकुमरान घुर सां तालुक़ु रखे थो ऐं हीअ जेको आहे ख़ुदि हिकिड़ी हुकुमरानी घुर जी हिकिड़ी सियासी हिकिड़ो बयानु आहे त जीअं जेको आहे सिंध में जेको जेकी मक़बूलियत हिननि जी जेको आहे हाणे वञे पई ॿिए पासे ॾांहुं उनखे काउंटर करण लाइ जेको आहे उहो जेको आहे सन में हिन क़िस्म जा वाक़ियो कराए रोज़ान जीजल तरफ़ जीजल जी ख़बर जेका आहे लीड ख़बर आहे वज़ीर आज़म जी आहे सुपर लीड जेको आहे सो जेका IBA टेस्ट जी नतीजो आयो आहे उन ते आहे पर ॿी ख़बर पाण ॻोल्हण जी कोशिशि कयूं था त का पाण खे ॿी ख़बर अहिड़ी अहम रेज ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं उन में 4 कलाम बाक़ी ख़बर आहे हेठि वफ़ाक़ आइनी हदूं ओरांगे छॾियूं सिंध जे मामलनि में टंग अड़ाई मेडिकल टेस्ट पाण वठण ते फ़रमान जारी अरिड़हीं आइन तरमीम मंज़ूर करण बावजूदि सिंध में मर्कज़ टंग अड़ाइण खां न मुड़ियो सूबे में मेडिकल टेस्ट वफ़ाक़ जे निसाब तहत वठण जो हुकुम जारी थी वियो माना जेका यूनिवर्सिटियुनि में टेस्ट वठंदा उहे वफ़ाक़ जे जेको आहे अरिड़हीं तरमीम तहत त सूबनि खे इहो इख्तियार आहे अरिड़हीं तरमीम में वाज़ी तरीक़े सां लिखियो पियो आहे त जेके सिहत जा मामला आहिनि या जेको आहे तालीम जा मामला आहिनि उहे बिल्कुलु जेको आहे सूबाई इस्म आहिनि ऐं उन में जेके पॉलिसी ठाहिणियूं आहिनि उहे बि ख़ुदि जेको आहे पंहिंजो उनजे कंसर्न जेको सूबो हूंदो उहो ई ठाहींदो पर असांजी हालति इहा हुआ त असांजा हुकुमरान जेके सिंध जा जेके ख़ासि करे पीपल्स पार्टी ऐं असांजा जेके हुकुमरान धुरियूं उहे एतिरी करप्शन में मुलवस थी चुकियूं आहिनि जो हाणे वफ़ाक़ ख़ुदि उन्हनि खे जेको आहे हिन मामले ते जेको आहे ब्लैकमेल थो करे जेको आहे पंहिंजो हीउ मामला इन ते मामले ते जेको आहे सिंध गवर्नमेंट या सिंध असेंबली में वेठल जेके असांजा जेके MPA MPAs आहिनि उहो एक्शन छो नथा वठनि छो त हिन ख़ौफ़ आहे डप आहे इन जो ई नतीजो आहे त इन जो सॼो ई नतीजो जेको आहे आम सिंधी माण्हुनि जो पए थो छो त जेके बि जेके तालीमी इदारा सरकारी आहिनि उहा जेको आहे लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी हुजे जानिका मेडिकल यूनिवर्सिटी हुजे पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी हुजे या कराची जी जेको आहे सिंध मेडिकल यूनिवर्सिटी हुजे उन में आम माण्हू जा ॿार पढ़नि था आम सिंधी माण्हू जा ॿार पढ़नि था आम मज़दूर माण्हू जा ॿार पढ़नि था उहा पॉलिसी अहिड़ी ठाही वई आहे जंहिंजे नतीजे में अॼु जेको आहे उते इहे जेको आहे पंहिंजो इहे उन्हनि माण्हुनि खे ॾेई वियूं आहिनि जंहिंमें नतीजो इहो आहे त पोएं साल में जेको आहे उहे जेको आहे शागिर्दनि जो जोश तमामु घटि जेको आहे पास थियो ऐं उन जी सीटूं असांजे ॿियनि सूबनि में हली वियूं ऐं हींअर बि इहा सूरत हाल आहे त जेको आहे हिननि जेको आहे हिकिड़े अहिड़े कोर्स कयो आहे जेको सिंध में पढ़ायो ई न वेंदो आहे ऐं कोर्स जेको आहे पंजाब जी जेको आहे पंहिंजो जेको आहे हुन मां वरितो वेंदो आहे जंहिंजे नतीजे में सिंध जा ॿार जेको आहे उहे क्वालिफाई न थी सघिया आहिनि इन ते मुंहिंजे ख़्याल में सिंध असेंबली खे या सिंध गवर्नमेंट खे एक्शन वठणु घुरिजे पर उहे पंहिंजे डप में ख़ौफ़ में जेको आहे ऐं नतीजे में जेको आहे उहो जेको आहे इन क़िस्म जो
रोज़ाना लीडर ते अचो था रोज़ाना लीडर जी लीड ख़बर वज़ीर आज़म जी आहे ऐं जेको आहे सो जेका सुपर लीड आहे उन जे करे 3 कॉलम वक़्तु आहे परदेस जी अमरीकी अमन सां मुलाक़ात ॿिए तरफ़ां लाॻापन ऐं अफ़गान मामलनि ते ॻाल्हियूं उनखां वधीक जेका हेठि 4 कॉलम ख़बर आहे त इक़्तिसादी राब्ता कमेटी कराची सर्कुलर रेलवे लाइ 20.7 अरब रुपयनि वारो मनसूबो मंज़ूर करे वरितो छा था कनि अॻु में बार बार हिनखे सुप्रीम कोर्ट चई बहाल कयो बहाल न करे सघिया उतां हद तक बि हटाए नथा सघनि उते माण्हुनि जा वॾा 62 माण्हुनि जा वॾा कमर्शियल प्लाज़ा ठही विया आहिनि त हीअ कीअं सर्कुलर रेलवे खे बहाल कंदा ॻाल्हियुनि जी सम्झ कान असल में कराची जे मामलनि खे जेका आहे पंहिंजो जेको आहे दूरंदेशी नज़र खां घटि ऐं लिसानी बुनियादनि ते वधीक वठो जंहिंजे नतीजे में उहे ई जेके कराची जी जेकी 20-25 साल जेका आहे हुकमरान रही हुते ऐं लिसानी तंज़ीम रही उन जेका आहे उहे सर्कुलर रेलवे ते जेका कब्ज़ा कराया ऐं उन खां पोइ जेका आहे पंहिंजो जेके नाला जेके पार्कनि ते कब्ज़ा कराया ऐं हाणे इन क़िस्म जा मामला जेका हुते करे जेका आहे उनखे हिकिड़ो त पहिरियां पाण उते आबादियूं कराई वयूं ऐं नतीजे में जो उहे हुकूमत चेंज थी त सुप्रीम कोर्ट हिन जो सभ खां वधीक सिंध गवर्नमेंट खे जेका आहे पंहिंजो हींअर ज़ोर आहे त जेका उहे इन क़िस्म जा जेका आहे पंहिंजो ख़ाली कराए जंहिंजे नतीजे में सिंध गवर्नमेंट अगरि इन क़िस्म जो को एक्शन खणंदी त उनखे लिसानी बुनियादनि ते वरी घटो ईंदो जंहिंजे नतीजे में जेका आहे सिंध में हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो वॾी नओं बहरान पैदा थींदो जंहिंजे करे जेका इन क़िस्म जो हीअ जेका आहे सिर्फ़ु वफ़ाक़ी गवर्नमेंट जेका आहे पंहिंजो सिर्फ़ु पॉलिसी त नाफ़िज़ करे थी ॿुधाए त हीअ कयूं पोइ दफ़े हिन पोइ साल जेका 1200 अरब रुपया मन चयो त असां जेका कराची जी जेका आहे बहाली जे लाइ रखंदासीं पर हीअं ताईं हुन ते कोई क़िस्म जो को नज़र कोन थो अचे साॻी तरीक़े सां इन क़िस्म जा बयान ॾेई जेका आहे उन सिंध में हिकिड़ो तज़ाद पैदा कयो थो वञे बाक़ी मुंहिंजे ख़्याल में इन नतीजा जेका आहे उहे भला कोन हूंदा आवाम जी भलाई जे लाइ न हूंदा महिरबानी राजपर साहिबु ऐं अॼु असांजो प्रोग्राम पूरो थी वियो असां जेके आम ख़बरूं हुयूं ख़ासि करे IBA जेका टेस्ट थी आहे उन जेको सिंध जी तइलीम जी फतवा थी करे छॾी आहे त सिंध तइलीम जो मयार ई आहे त शागिर्द जेका मास्तरी लाइ टेस्ट पास नथा करे सघनि उन्हनि में एतिरी अहलियत न आहे जंहिं सबबु तमामु नंढो तइदादु जेको आहे सो पास थी सघियो आहे ज़रूरत इन ॻाल्हि इहा त सिंध जे तइलीम खे सुधारण जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं असां जेको सिंध वारो वाक़ियो थियो आहे इंसान ते लॼंदड़ वाक़ियो थियो आहे हिन ते सिंध खे सिंध जे शौर खे शर्मसारी आहे ऐं अहिड़नि वाक़ियनि खे रोकण लाइ हुकूमत अञा कुझु करण लाइ तयारु न आहे सिंध हुकूमत अञा ताईं हुन ते जेको तकिड़ो को क़दम वठणु खपे सवाइ हिकिड़े केस दाख़िल करे ऐं छॾे ॾियण जे ॿियो कुझु करण लाइ तयारु न आहे छाकाणि त उहो जेको 62 माण्हू आहे उहो हुकूमत जी ज़रूर सां शामिलु आहे सुभाणे ताईं मेन ख़बरुनि सां गॾु तव्हांजो मेज़बान ज़ाहिद पर हाज़िर हूंदो अॼु जी लाइ इजाज़त अलाह